अल्लाह तू अल्लाह आहे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बैत मबायो माण्हुआ आए तूं आहीन नियो मन लाइन प्रिया संदे पारड़े। असां शाह साईं ते ॻाल्हाइण जी जेकॾहिं ज़रूरत कंदासीं त सची ॻाल्हि इहा आहे त आशिक़ खे सम्झण जे लाइ आशिक़ हुजणु ज़रूरी आहे। असां आशिक़नि जूं जुतियूं संभालण वारा आहियूं। बहरहाल कोशिशि इहा ई कंदासीं त जेको कुझु शाह साईं मां असांखे मज़ो अचे थो उहो तव्हां ताईं रसायूं। को माण्हू सुवालु कंदो आहे त शाह साईं सवलो या अवलो। मूंखे ईअं लॻंदो आहे त चवंदो आहियां त सवलो बि आहे अवलो बि आहे। सवलो उन्हनि जे लाइ जिन खे सूर आहिनि, अवलो उन्हनि खे जिन खे सूर कोन्हे को। तव्हां चवंदो उहो कीअं? उहो ईअं त शाह साईं पाण चवे थो त अचो सूरनि वारियूं करियूं सूर पचाए। अचोड़ी सूरन वारियूं म्याला, अचोड़ी सूरन वारियूं करियूं सूर पचार। कनी थोरा ओला, कनी थोरा कनी घणा, काने सूरन दार मूंखे ॾिना जॾा तार ओला ला, मूंखे ॾिना जॾा तार मुझोली पाए जलिया। त सूरनि वारनि खे दावत ॾिए थो त जेके तव्हांखे सूर आहिनि त अचो मां तव्हां सां शेयर कयां थो सूर। सूर वंडण जी ॻाल्हि आहे, सूर इनायत आहे। दर्द खां सवाइ ज़िंदगी बेकार आहे। हिकिड़ा माण्हू दर्द खां भॼंदा आहिनि, आशिक़ दर्द ख़रीद कंदा आहिनि। हुननि जूं आहूं दाहूं महबूब खे प्यारियूं हूंदियूं आहिनि ऐं हुननि खे को एतिराज़ु कोन हूंदो आहे त इहे दाहूं या आहूं छा आहिनि। बहरहाल शाइरी कैफ़ियतुनि जो नालो आहे। कैफ़ियतुनि खे माणे सघिबो आहे, कैफ़ियतुनि ते बहस न कबा आहिनि। अॻु में ई हथ अदब जा ॿधी अर्ज़ु कंदासीं त हीउ जेको बि असां प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं उहो को हतमी कोन्हे को, हर्फ़ आख़िर कोन्हे को। इन खां भली माना असांजा प्यारा सॼण महिरबान ॼाणींदा हूंदा, पर असां बि कोशिशि कई आहे त तव्हां सां ही सूर वंडियूं। शाह साईं जेका ॻाल्हि कई आहे उनखे अॻिते वधायूं। मक़सदु इहो ई आहे त जीअं शाह साईं जी रसाई तव्हां ताईं थी सघे। जेको माण्हू चवंदा आहिनि त शाह साईं खे अॼोके
आहे त असां नफ़्स खे पूॼूं था, असां असुल खे छॾे ॾिनो आहे, असां असुल खां जुदा थी विया आहियूं, तंहिंजे करे असुलनि खां बि पासो कयूं था। शाह असुल आहे, शाह हक़ आहे, शाह सच आहे, ऐं सच एॾो सच आहे जो हर सूफ़ी जितां जो बि आहे, इलाइक़े जो, जाग्राफी जो को फ़र्क़ु कोन्हे को, सभिनी जी ॻाल्हि साॻी आहे। जेकॾहिं मौलाना रोम में वेही का ॻाल्हि करे थो, साॻी ॻाल्हि शाह साईं पंहिंजी वाई में, पंहिंजे बैतनि में करे थो, साॻी ॻाल्हि इंडिया में वेही भगत कबीर करे थो, साॻी ॻाल्हि सचल साईं करे थो। इन्हनि जी ॻाल्हि में को तज़ाद कोन्हे को, सबबु इहो ई आहे त हुननि जो ॾिठल आहे। जंहिंजो ॾिठल हूंदो आहे उहा सची ॻाल्हि हूंदी आहे, हक़ी ॻाल्हि हूंदी आहे। ॿियनि नक्शा त ॾिठा आहिनि पर असुल कोन ॾिठो आहे। नक्श ॾिसण ऐं असुल ॾिठण में वॾो फ़र्क़ु आहे। अखरनि में अटकियल आहिनि, इश्क जा मारियल ई कोन्हनि खे, त उन्हनि खे ख़बर कान पवंदी। जेके आशिक़ आहिनि उन्हनि खे सूरनि जी ख़बर आहे। तव्हां ॾिसंदव त हिकिड़ी अमड़ आहे, उनखे सूर थिया ॿचे जा, जॾहिं ॿचो पैदा थिए थो त का संड औरत उन्हनि सूरनि खे महसूसु करे कान थी सघे, त किथे बि सूरनि वारे जी दांह थींदी। जेका बि जंहिंखे बीमारी हूंदी उहा जेकॾहिं ॿिए खे अॻु में गुज़री चुकी हूंदी, ॾसींदुसि तोखे ही मुसीबतूं थींदियूं आहिनि, तोखे हिते हिते दर्द थींदो आहे, पर जिन खे दर्द थियो ई कोन्हे उहो कीअं ॻाल्हि खे सम्झंदो। असां बि दावत ॾींदासीं सूरनि वारनि खे, अचो वेझा थियो, अची हिन प्रोग्राम मां मज़ो माणियो, ऐं जेको कुझु असां तव्हां ताईं पहुचायूं तव्हां अॻिते पहुचाए सघो था। जे नथा पहुचाए सघो त पंहिंजे जिस्म खे त सुकून ॾेई सघो था। हिन वठण वारे दौर में जेकॾहिं हक़ जी ॻाल्हि थोरी बि मिली वञे त इहो इनाम आहे, मालिक जो अहसान आहे। छाकाणि त इहो न ॾिसो त केरु थो चवे, इहो ॾिसो त छा थो चवे। असांखे ईअं लॻंदो आहे त ॾिठल ऐं अणॾिठल में 4 आङुरियुनि जो फ़र्क़ु आहे। 4 आङुरियूं कीअं? जेकॾहिं तव्हां कन ऐं अख जे विच में 4 आङुरियूं रखंदो त फ़र्क़ु एतिरो ई आहे। ॿुधल शइ जेका आहे उहा कूड़ आहे, ऐं ॾिठल शइ जेका आहे सा सच आहे। अख ॾिसे थी तंहिंजे करे सच आहे, कन ॿुधे थो मतां कूड़ो ई हुजे। तंहिंजे करे अलाह वारनि ॾेखारण जी कोशिशि कई आहे। छा ॾेखारण जी कोशिशि कई आहे? पंहिंजो पाण ॾेखारण जी कोशिशि कई आहे। असांजो ही वठण वारो दौरु जेको आहे, पंहिंजो पाण खां माण्हू खे परे करे छॾियो अथई। असां वॾा वॾा सफ़र कयूं था, समुंड झागे हवाई सफ़र करे दुनिया जूं कुंड कुड़च घुमूं था, पर नथा घुमूं त पंहिंजो अंदरि नथा घुमूं। जेको पहिरीं पंहिंजो पाण में आहे उन ते असांजी नज़र ई कान थी पवे। सबबु छा आहे त असांखे नफ़्स एतिरो सोघो करे छॾियो आहे। असां लज़तुनि में सुख थी विया आहियूं, क़ाबू थी विया आहियूं, असली लज़त खां परे थी विया आहियूं। शाह साईं जे पढ़ण जो या हिते उन ते ॻाल्हाइण जो ज़रूरु तॾहिं पेश थियो जो असांजो नओं नसल जेको आहे सो इन ॻाल्हि खां परे थींदो वञे पियो। जेका हक़ीक़ी ॻाल्हि आहे, सच आहे, दुनिया पूरी जेका आहे सच जी कढ आहे। त शाह साईं खे पढ़ंदासीं, उन मां सच जी ॻोल्हा कंदासीं, उञ उझाईंदासीं, उञ पैदा कंदासीं। छाकाणि त उञ खां सवाइ पाणी जी ज़रूरत पेश कान थी अचे। जॾहिं उञ लॻंदी त असांखे ज़रूरत पेश ईंदी, ऐं उञ दीदार जी थींदी आहे। अखियूं असांजूं उञारियूं थींदियूं त असां तलाश में निकिरंदासीं। तलाश छाजी थींदी उहा सॼी शाह खां पुछंदासीं। शाह साईं उन ते उपचार कई आहे, वॾे पैमाने ते कई आहे। इनशाअल्लाह अॻियनि प्रोग्रामनि में असां इहा ॻाल्हि कंदा रहंदासीं। शाह साईं जो बैत पढ़ूं था ऐं उन सां पंहिंजे शुरूआति बि कयूं था बैतनि जी। बैत आहे त आऊं सी उन पार कॾहिं तां कोन पियो, आऊं सी उन पार
कॾहिं तां कोन पियो इन अल्लाह वितरुन युहिबुल वितर नेई ॿियाई ॿार हेकड़ाई वठ हार हंजूं जे हुअण जूं। बैत जी ज़ाहिरी माना त आऊं सी उन पार कॾहिं तां कोन पियो, आऊं मान मां पंहिंजो पाण खणी हुन तरफ़ कॾहिं को कोन पहुतो। इन अल्लाह वितरुन युहिबुल वितर, अल्लाह अकेलो आहे ऐं अकेलाई खे ई पसंदि करे थो। नेई ॿियाई ॿार, इन दुई खे ख़तमु करे छॾ, साड़े छॾ। हेकड़ाई वठ हार हंजूं जे हुअण जो, उहा वहदानियत जेका आहे, उहा हिकिड़ाई जेका आहे, उन वटि झुकी पो ऐं पंहिंजे हुअण खे ख़तमु कर। असां इन बैत खे हिन तरह सां सम्झी सघूं था त सभु माण्हू ईअं था चवनि हू ॿियो असां ॿिया, हू ख़ालिक असां मख़लूक। यकीनन ईअं आहे, पर जेकॾहिं वरवाई जो लहंदासीं त असल में हू हिकिड़ो आहे, हू हिकु आहे ऐं सभ में उहो आहे। छाकाणि त हुन चयो त मां पंहिंजो रूह फूकियो आहे, सभिनी में साॻियो रूह आहे। इन ॻाल्हि खे शाह साईं चिटाई सां चयो आहे त ॾिसो अलाह साईं अकेलो आहे, अकेलाई खे पसंदि कंदो आहे, हू ग़ैर खे पसंदि न कंदो। त तव्हां ॿिया थिया बीठा हुजो हुन जे साम्हूं, हुनखे इहा ॻाल्हि कतई पसंदि कान ईंदी आहे। हिकिड़े दरवेश जी ॻाल्हि आहे, हुन वटि का औरत आई, उन अची चयो सुणा मां एतिरी हसीन आहियां, जेकॾहिं शरीयत न हुजे त मां पर्दो परे कयां त मुंहिंजो जहिड़ो शायदि को हसीन हुजे। इन हूंदे बि मुंहिंजो मुड़ुसु ॿी औरत सां शादी करे थो। हू साईं बेहोश थी वियो, औरत हली वई। पोइ मुरीदनि जॾहिं साईं होश में आया, पुछियो सरकार, हुन ते सवाल कयो तव्हां बेहोश थी विया? पाण फरमायूं हिकिड़ी नाज़ुक औरत हुई, उहा ग़ैर बर्दाश्त कान थी करे, शराकत बर्दाश्त कान थी करे, हू मालिक कीअं ई शरीक बर्दाश्त कंदो। असां शिरक जो मफ़हूम ई कोन सम्झो आहे। शिरक जो मफ़हूम इहो आहे त हू बि आहे मां बि आहियां, न हू ई हू हूंदो, तूं ई तूं हूंदो। ॿ न थींदा, ॿ थींदा त शिरक थी पवंदो। ऐं शिरक ई जो बेशिरक भाई पाण खे, इहो ई शिरक आहे जो तूं ॿ बि सम्झे थो, मां बि आहियां, हू बि आहे, ऐं पोइ बेशिरक बि भाई। साइंस इन ॻाल्हि खे सफ़ा सवलो बणाए छॾियो आहे। तव्हां जेकॾहिं ॾिसंदव मोबाइल सिम जेको आहे सो हिकिड़ी कंपनी जो हुजे, 50 माण्हू हुजनि, 50 लख हुजनि, सिग्नल त साॻियो हूंदो न, ॿ त न हूंदा न, साॻियो ई सिग्नल आहे, उन्हनि सभिनी में ॾेखारिजे बि कोन थो। पर असांखे जॾहिं सिग्नल मौसूल थो थिए, असां ॻाल्हि ॿोल कयूं था, यकीन थिए थो त न इहो सिग्नल हिते मौजूदु हो। हीअ जेको असां ॻाल्हायूं था, असां जेके मालिक जा मोबाइल आहे, उन में त उहो ई हिकिड़ो ई सिग्नल आहे, ॿ त कोन्हनि। 50,000 हुजनि, 50 करोड़ हुजनि, सभु जेका आहे इहा हिकिड़ा ई आहे, ॿ कोन्हनि। जेकॾहिं इहा ॻाल्हि सम्झ में अचे, हीअ झेड़ा, हीअ फॾा, हीअ फसाद सभु ख़तमु थी वञनि, तुंहिंजो मुंहिंजो ख़तमु थी वञे। छो त सभ में उहो आहे, सभ में साॻियो करंट आहे, सभ में उहो सिग्नल आहे, त पोइ झेड़ा छा जा, पोइ तज़ाद छा जा, पोइ इख़्तिलाफ़ छा जा। इख़्तिलाफ़ आहिनि ई तॾहिं जो असां सुञातो न आहे, कंहिंखे न सुञातो आहे, पंहिंजो पाण खे न सुञातो आहे। पाण में बि असां में बि उहो ई आहे, हुन में बि हू आहे, सभ में उहो आहे, त पोइ असां फ़र्क़ु छो था कयूं, झेड़ा छो था कयूं। शाह साईं इन बैत में इहा ॻाल्हि चिटाई सां चई आहे त आऊं सी उन पार कॾहिं तां कोन पियो। ॾिस तूं पंहिंजो पाण खे ॿियो सम्झी हुन पार पहुचणु थो चाहे, हुन सां मिलणु थो चाहे, त कतई कोन थींदो ईअं। छो इहा मां तोखे मारणी पवंदी, मां ख़तमु करणी पवंदी, दुई ख़तमु करणी पवंदी, ॿियाई ख़तमु करणी पवंदी। हू पाण में आहे, ॿिए पासे कोन्हे। पुनू थियसि पाण ससी तां सूर हुआ। हीअ जेको पंधु सफ़र कयूं था, इहे सभु जेके आहिनि से सूर आहिनि। पुनू अंदरि में पंहिंजो पाण में आहे। मां पंहिंजो पाण खे अकेलो सम्झंदुमि त मां अधु आहियां, मुंहिंजो को अधु विञायल आहे, मां उनखे ॻोल्हियां थो, तलाश कयां थो। पोइ तलाश कंदे कई अधु ॾिठमि, छा थियो त उन्हनि अधनि वटि वञा
त लॻे त इहो मुंहिंजो अधु न आहे, अञा मुंहिंजो अधु विञायल को ॿियो आहे। किन सालनि खां पोइ मूंखां कंहिं पुछो त तुंहिंजो विञायल अधु मिलियो? मूं चयो हा। को मिली वियो जंहिं मुंहिंजे माउ खे लत हईं, मां किरी पई, धूड़ियो थियो, मां वाइड़ो थी वियुसि, मूंखे का ख़बर न पई। जॾहिं उहा धूड़ वेठी त मूंखे लॻो त मुंहिंजो विञायल अधु मूं में ई हुयो। मूं में ऐं मुंहिंजे विञायल अधु में ओट जेको बणियो बीठो हुयो मां हुई। मां ॼाण जी मां, इल्म जी मां, या कई ॿियूं मां जूं मानाऊं थी सघनि थियूं। तंहिंजे करे इन मां खे ख़तमु करण खां सवाइ मालिक हक़ीक़ी ताईं रसाई नथी थी सघे। इन अलाह वितरुन युहिब्बुल वितर, अलाह अकेलो आहे ऐं अकेलाई खे पसंदि थो करे। यारी अकेले सां रखी अथनि। किन्हनि माण्हुनि चयो ॾिसो हू सुंज में वेठो आहे, अकेलो आहे, कीअं न हुते कुझु बि कोन्हे को, उन सां यारी रखी आहे। तंहिंजे करे सुञा थी निकिरो। शाह साईं किन्हनि जायुनि ते चयो आहे त नंगा थी निकिरो। मतिलबु इहो आहे त मां ख़तमु करे छॾियो, सभु शइ खे तर्क करे हुन सां हिकु थी सघिजे थो। हेकड़ाई वटहार हंजूं जे हुअण जो त उन मालिक हक़ीक़ी वटि वञी किरी पोइ पाण खे ख़तमु करे छॾ, इनशा उन ताईं तुंहिंजी रसाई थी वेंदी, हिक सां हिकु थी वेंदी। मौलाना रूम साईं इन ॻाल्हि खे कुझु हिन तरह बयानु कयो। हर दौर जा पंहिंजा मिसाल हूंदा आहिनि। मां बि हिकिड़ो मोबाइल जो मिसाल ॾिनो, मौलाना साईं उन ज़माने जो मिसाल ॾिनो। ॾिसो सिज आहे, उन जे हेठां परूण खे तव्हां झले बीहो त हेठि उन जा निशान ठहंदा। निशान परूण जे उन्हनि सोराखनि जे करे नज़र अचनि था, हालांकि रोशनी हिकु आहे। हीअ सभु साह उन जा आहिनि, सभु ॾाकड़ियूं ओॾे ई वञनि थियूं। सभिनी जी तलाश उते आहे, सभिनी जी रसाई उते आहे, सभिनी जी इंतिहा उते आहे, सभिनी जी इब्तिदा उते आहे। सो जेकॾहिं तव्हां ख़ालिक हक़ीक़ी जे वेझा थींदा वेंदो त हीउ मां वारो परदो ख़तमु थींदो वेंदो ऐं तव्हां में हेठाई अची वेंदी, आजिज़ी अची वेंदी। ऐं जॾहिं एतिरा आजिज़ थी वेंदो जो ला नफ़ी कंदव कंहिंजी संदी, पंहिंजो पंहिंजी, ला इलाह कोन्हे को अलाह, कोन्हे को बि इल्लल्लाह, हिकु खां सवाइ। जॾहिं इहा काती तव्हां पंहिंजो पाण ते वहाए छॾी त पोइ हिकिड़ो ई हिकिड़ो नज़र ईंदो ऐं हिक सां तव्हां प्यार करे सघंदो। वहदहू ला शरीक लहू, ई हिकिड़ा ई हक़, हिकिड़ा ई हक़, ॿिया यखे बक जिन विदो से विरसियां। अहिड़ी तरह ॿिया बि शाह साईं जा बैत अहिड़ा आहिनि। आऊं ओरियां झल तूं छॾियमि पाण पचार, शिरक साण सतार घणा घारियमि ॾींहण। मुंहिंजा मालिक इन मुंहिंजी माउ खे और ते झले बि मां पंहिंजी पाण जी पचार छॾे ॾिनी। पंहिंजो पाण खे मां कुझु कोन थो सम्झां। शिरक साण सतार घणा घारियमि ॾींहण। इहो जेको मां हुयो, मूंसां गॾु हुयो, मां तुंहिंजी बाना बि कयां पियो, पर मूंखे इहा ख़बर ई न हुई त कोई हो शिरक हुयो। छाकाणि शिरक शराकत में ईंदो आहे, ॿ पियो सम्झां, तूं अलॻि मां अलॻि। असल में असां हिकु हुयासीं। पड़ाॾो सोई सॾ जे वरवाई जो लही हुआ अॻे गॾु, ॿुधण में ॿ थी पिया। जो सॾ सां पड़ाॾो, जो सॾ सां पड़ाॾो, जे वरवाईअ जो लही, अलाह आ गई गॾु, ॿुधण में बथियां। ॿुधण में ॿ छो थिया? आवाज़ त उतां ई पियो अचे, टकराइजी वरी मोट थो थिए। हीअ सभु जेका आहे
मोट जी ॻाल्हि आहे, असां महसूसु कोन था कयूं, पर जिन महसूसु कयो, जिन ॼातो तिन पातो, पोइ उन्हनि खे त इहा ख़बर पई त कुन फयकून ते कल थी गले। पोइ इहो कुन फयकून जॾहिं हुयो, इहो बि ॼण कल्हो की ॻाल्हि आहे, हुनखे मेमोरी में अची वई, यादगिरी में अची वई उहा ॻाल्हि, पुराणी ॻाल्हि। कहिड़ी ॻाल्हि? रूह वारी ॻाल्हि। रूह उन ॾींहुं बि उहो ई ताक़तवर जवान हुयो, बाशऊर हो, अॼु बि आहे। छो त रूह ख़लक़त कान्हे का, रूह हुन मां ई आहे। ऐं हुन वारी ॻाल्हि, न का इब्तिदा अब्द जी, न का इंतिहा, पोइ न इंतिहा अथसि न इब्तिदा अथसि, उहो पाण आहे। असां एॾो भलो पिरी साण रखी बि उन खां जुदा थी वञूं था, जुदा थी घुमंदा वठूं था, जीअरा कीअं ख़बर बि कोन्हे को। लॻंदो ईअं आहे ॼण त पंहिंजा लाशा खणी पाण ई घुमंदा वठूं था। छो? जीअरा तॾहिं थींदासीं जॾहिं सुञाण थींदी, हुन सां वाक़फ़ियत थींदी, आशनाई थींदी, पोइ ज़िंदगी में बि लुत्फ़ु मोटी ईंदो, ज़िंदगी में मज़ो मोटी ईंदो, ज़िंदगी जो मज़ो माणींदासीं। ज़िंदगी मौत खां आजी थी पवंदी। सिर्फ़ु सुञाण जी ॻाल्हि आहे। महरूमी कहिड़ी आहे जो माहिर थी न मरंदासीं, माहिर थी मरणु सुञाणे मरणु। Drinking love's wine, I learned to be love's reality. Sipping love's cup, I comprehended its beauty. Life on this earth is just for days few. All that I perceive is you, only you. तोखे रसे तू धणी जुमलो ई जमाल, तोखे रसे तो धणी जुमलो ई जमाल, कोन्हे ॿियो ख़्याल जे शारक छतरी आई। तोखे रसे तो धणी ओ जुमलो ई जमाल, तोखे रसे तो धणी जुमलो ई जमाल, कोन्हे ॿियो ख़याल जो शार कशक विञो। मुंहिंजा मालिक, मुंहिंजा महबूब, तोखे ई सूंह सुहे थी, सभु सूंह तोखे ई सुहे थी। मां कहिड़ो, मां कोजड़ो, जेकॾहिं मूं में बि कुझु आहे त उहो तुंहिंजे करे ई आहे। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, सभु तारीफ़ूं मालिक जूं आहिनि। जंहिंजी तारीफ़ कयो, रब जी तारीफ़ आहे। गुल जी तारीफ़ कयो, कंहिं सुहिणे पखी जी तारीफ़ कयो, ढंढ जी कयो, कंहिं इंसान जी कयो, कंहिंजे गले जी कयो, कंहिंजे ॻाइण जी कयो, सभु तारीफ़ूं उन मालिक जूं, उन ख़ालिक जूं। सो जमाल जेको बि आहे, जेको हुस्न आहे, उहो सभु उन जो आहे। पोइ कोन्हे ॿियो ख़्याल जे शारिक शक विञाई। पोइ जेकॾहिं शिरक ख़तमु करे छॾियईं, शक ख़तमु करे छॾियईं, त पोइ ॿियो ख़्याल ई कोन्हे को, जेॾां तेॾां पिरी आहे। पोइ जेॾां कयां परख तेॾां साहिबु साम्हूं, हर पासे ॾांहुं उहो ई उहो आहे। जंहिंखे जो उहो नज़रबो त ज़ाहिर आहे अमुन ई अमुन हूंदो, मोहबत ई मोहबत हूंदी। पोइ न ख़ुदकुशी हमले करण जी ज़रूरत पवंदी, न कंहिं ॿी शइ जी ज़रूरत पवंदी। छाकाणि त पंहिंजो पाण खे मारींदो। हुन में बि हू आहे, हुन में बि हू आहे, सभ में उहो आहे, सभ में उहो साॻियो आहे, साॻियो जलवो आहे। उन जलवे जी जलवागरी आहे हर गुल में, हर शजर में, आसमान में, सितारे में, नबियुनि में, पैगम्बरनि में, औलियाउनि में, हर माण्हू में, गुनाहगार में हू ई उहो आहे। उन सां प्यारु करण जे लाइ इहो ई आहे त तोखे रसे तो धणी जुमलो ई जमाल, समूरो जमाल।